मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर अशरफ शाह मूजिब GDA जे अॻुवाण सैयद इमदाद शाह ॼामोट ऐं सैयद हसन मुर्तज़ा शाह ॼामोट चयो आहे त अटे जे वधंदड़ अघनि ग़रीब अवाम खे परेशान करे छॾियो आहे। अटो लटो ऐं अजो अवाम जे पहुच खां परे थी विया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार GDA अॻुवाण मटियारी में सहाफ़ियुनि पारां ॾिनल आजियाणे में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। GDA अॻुवाण सैयद इमदाद अली शाह ॼामोट चयो त बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेसीं ताईं इलेक्शन जी ॻाल्हि आहे त अञा तक को वाज़े ऐलान कोन थियो आहे, पर जेसीं ताईं इलेक्शन जी तयारी जी ॻाल्हि आहे, तयारी असांजी जेकी हले पई, जो ॿोॾियुनि जो टाइम आयो, छंडण जो हेॾो वॾो इशू हो, शहर जा हेॾा वॾा इशूज़ हुआ पाणी जा, उन में असां जेको बि परफॉर्मेंस असांजी हुई सा मीडिया जे बॻियां आहे, शहर जे बॻियां आहे, मटियारी वारनि जे बॻियां आहे। ऐं असां जेसीं ताईं अनओपोज़ जी ॻाल्हि आहे त आउं पाण मटियारी टाउन कमेटी तां अनओपोज़ आयो आहियां, वार्ड नंबर 5 तां। जनरल कोर्ट यूनियन काउंसिल में साईं इमदाद अली शाह जी निगरानी में असांजो पैनल सॼो बीठो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असां विनिंग पोज़ीशन में आहियूं। हुते बि मटियारी 1 तां असांजो पैनल बीठो आहे ऐं शाह आलम शाह वसीं तां PTI सां असां इतिहादी आहियूं। ताजपुर में असांजो सॼो पैनल अल्हम्दुलिल्लाह बीठो आहे ऐं हुते बि असां विनिंग पोज़ीशन में आहियूं। बाक़ी अगरि अलाह साईं ख़ैरु कयो जे रिगिंग न थी, अल्हम्दुलिल्लाह अलाह साईं कंदो, तव्हां ॾिसंदा रिज़ल्ट तव्हां जेके आहिनि। जेको हींअर पीपल्स पार्टी हशर कयो आहे माण्हू सां हिन बरसातनि खां पोइ त माण्हू बदिजनि। हीअं जेके बि मूं 2-3 क्लिप्स ॾिठियूं हुयूं फेसबुक ते, सोशल मीडिया ते, कॉर्नर मीटिंग्स, माण्हू आहिनि कोन। इवन एसी ताईं त भुट्टो साहिबु जेको एशिया जो हेॾो वॾो लीडर, पाकिस्तान जो त हेॾो हिन खां वधीक लीडर को थियो ई कोन्हे, पर एशिया जो वॾो वॾे वॾो लीडर, उन जी कल्ह जेका बर्थडे एनिवर्सरी हुई, माण्हू ई उन में कोन हुआ, ख़ाली लॻो पियो आहे, माण्हू कोन। एतिरा माण्हू बदिजन थी चुका आहिनि, हिननि एतिरो त शहीदनि जे नाले ते जेको वोट वरितो आहे, पर हुनखे रिज़ल्ट का कोन ॾिनी अथनि। त आउं ॼाण थो अवाम सुजाॻ आहे, अवाम क़िसो कंदी पंहिंजो। जे 15 तारीख़ इलेक्शन थी, अवध इलेक्शन भॼनि पिया, इलेक्शन कहां आहिनि ई कोन हुन में, पर जे इलेक्शन थी त इंशाअल्लाह ताला रिज़ल्ट तव्हां जेके आहिनि इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदा।